मुल्क जे ॿियनि शहरनि वांगुरु हिंदू बिरादरी तरफ़ां पूज मड़ी साहिब मीरपुर माथिलो में माता रानी जी नवरात्रि एकाणियुनि जी निस्बत सां 9 ॾींहं मेलो उत्सव मल्हायो पियो वञे, जंहिं में हिंदू बिरादरी जे ॿारनि औरतुनि समेत वॾे अंग में शहरीन शिरकत करे रहिया आहिनि। उत्सव में रोज़ जी बुनियाद ते माता रानी जी पूजा आरती सां गॾु ॿारनि लाइ रांदियुनि जा प्रोग्राम, धर्मी सवाल जवाब मुक़ाबलो करायो वेंदो आहे ऐं रांदियूं खटींदड़ ॿारनि ऐं नियाणियुनि में इनाम विरहाया वेंदा आहिनि, जंहिंसां ॿार घणो लुत्फ अंदोज़ थियनि था ऐं धर्म जी ॼाण में दिलचस्पी वठनि था। शहरवासियुनि लाइ लंगर प्रसाद जो बंदोबस्त पिणु कयो वेंदो आहे। माता रानी जी पूजा आरती सां गॾु मुल्क जी सलामती खुशहाली लाइ दुआऊं घुरी वेंदियूं आहिनि। इन मौके ते अनिल कुमार, मेयर चंदाणी, महराज चांडूराय, जाड़ा राम, दर्शन लाल, कपिल कुमार, अविनाश ऐं भक्तनि ॻाल्हाईंदे ॿुधायो त असां नवरात्रि जो उत्सव वॾे अक़ीदे ऐं ख़ुशी सां मल्हाए रहिया आहियूं। असां हर रोज़ दुआउनि में पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली लाइ दुआऊं पिणु घुरंदा आहियूं। असांजो मुल्क पाकिस्तान सदाईं आबाद रहे। असांजी बेरो ॿीहर ॿुधाईंदड़ त मुल्क जे ॿियनि शहरनि वांगुरु हिंदू बिरादरी तरफ़ां पूज मड़ी साहिब मीरपुर माथिलो में माता रानी जी नवरात्रि एकाणियुनि जी निस्बत सां 9 ॾींहं मेलो उत्सव मल्हायो पियो वञे। हर साल वांगुरु ढेर सारे बड़ी साहब में माता रानी जा नवरात्रा धामधूम सां मल्हाइनि। सॼो शहर अचे थो पंहिंजे परिवार समेत प्रसाद जारी आहे। माता जे दर ते प्यारे मुल्क पाकिस्तान जी हमेशह जाते काथे जीत थे, जाते काथे ते पाकिस्तान से इन करे सिर्फ़ माता सिर्फ़ असांजी न सॼी पूरे जगत जी माता आहे। इन करे असां माता जा अरदास था कयूं पूरी दुनिया जे जगत जे इंसान जे अपरंपार किताब वसाईंदी रहे, जीअं अॻे वसाईंदा आहियूं हाणे वसाईंदा।